अस्सलाम वालेकुम दोस्तों, हैप्पी न्यू ईयर मुजाहिद सुमत जे तरफ़ां तव्हां सभिनी दोस्तनि खे हैप्पी न्यू ईयर हुजे। ऐं जेके मां जेका पुठे साल में ग़लतियूं कोताहियूं कई तव्हां दोस्तनि सां, यूट्यूब जे दोस्तनि सां ऐं फेसबुक जे दोस्तनि सां मूंखे माफ़ु करे छॾिजो। इंशा ताला हिन साल अव्हांखे जेका तंग न कबो ऐं अहिड़ी का ग़लती न कंदासीं, उन लाइ माज़रत। ऐं जो बि अॼु मां तव्हांखे ॾेखारियां थो त सुबुह जो सिज 2023 जो ऐं जेका ख़ूबसूरत जेका सो ज़मीन जा व्यू तो पे हलूं था ज़मीन ते ऐं ॾेखारींदो तव्हांखे ख़ूबसूरत सुबुह। महिरबानी दोस्तों, तव्हां मुंहिंजो वीडियो ॾिठो ऐं उन खां पहिरियां ई तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा मुंहिंजा महिरबानी।